मुहर्रम हराम जी मुनासिबत सां टंडोजान मोहम्मद में अमन सहूलतुनि ऐं भाईचारे जे फ़रोग़ लाइ अहम इजलास। टंडोजान मोहम्मद खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलाब ख़ासकेली। मुहर्रम हराम जी आमद जी मुनासिबत सां टाउन कमेटी टंडोजान मोहम्मद जी ज़्यादा एतमाम सां चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद, वाइस चेयरमैन शाहज़ाद हुसैन आरई जी सदारत हेठि क़ाइम इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ उलमाए, इमाम बारगाहनि जे मुंतज़िमीन, पुलिस ऑफिसरनि ऐं लाॻापियल इदारनि जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास दौरान मुहर्रम जे ॾींहं दौरान अमन ईमान जी सूरत-हाल, सफ़ाई सुथराई, रोडनि ते रोशनी जा इंतज़ाम, पाणी जी फ़िराइमी, सिक्योरिटी बंदोबस्तनि ऐं ट्रैफ़िक जी रवानी समेत ॿियनि ज़रूरी इंतज़ामनि ते तफ़सील सां ग़ौर ऐं वीचार कयो वियो। हुन मौक़े ते चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद चयो, मुहर्रम हराम आज़ादारान ऐं आम आवाम लाइ निहायत अहमियत रखंदड़ महीनो आहे। असांजी तरजीह आहे त हर मुमकिन सहूलतूं मुहैया कयूं वञनि। हर खातो पंहिंजी ज़िम्मेवारी ईमानदारी सां निभाए त कंहिं बि शिकायत जी गुंजाइश न रहंदी। वाइस चेयरमैन शाहज़ाद हुसैन आरई में शिरकत कंदड़नि खे ख़िताब कंदे चयो, अमन, भाईचारो ऐं बैनुल मज़हब हम आहंगी सां असांजी रिवायतुनि जो हिसो आहे। उन जे वाधारे लाइ सभिनी तबक़ाती नुमाइंदनि जो सहकार ज़रूरी आहे। मां उन्हनि उलमाइनि जो थोराईंदो आहियां जेके हर साल इन इतिहाद खे मज़बूत बणाइण लाइ पंहिंजो मस्बत किरदारु अदा कनि था। इजलास में यकजाती, एतमाद ऐं गॾियल ताउन जी फ़िज़ा खे वधीक मुस्तहकम करण जी अज़म जो इज़हार पिणु कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाब ख़ासकेली, टंडोजान मोहम्मद, सोशल मीडिया सेंटर, सिंध।